हेलो दोस्तों, उम्मीद है सब खैरियत सां हूंदा। अॼु मां जेको अव्हांखे कहाणी ॿुधाइण वारो आहियां उन जो नालो आहे ससई पुन्नु। जेका कहाणी अव्हां ॿुधी हूंदी पर चङी तरह न ॿुधी हूंदी। त कहाणी शुरू करण खां अॻु में अव्हांखां हिकु अर्ज़ु आहे त जेकॾहिं अव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। ससई पुन्नु जो दास्तान उन्ही दौर जो आहे जॾहिं सिंध जे मथां राजा दलोरा हुकूमत कंदो हो, जंहिंजे गादी जो हंधु ब्राह्मण आबाद हो। राजा दलोरा हिकु वॾो ज़ालिम हाकिम हो जंहिंजा किस्सा तारीख़ में भरियल आहिनि। हिन खे केतिरा ई वज़ीर हुआ, मगर उन्हनि मंझां ख़ासि वज़ीर नाउन हूंदो हो जंहिंखे धन दौलत तमामु घणी हुई, लेकिन औलाद जी दौलत खां महरूम हो। हू उन खे उन जो घणो ई फ़िक्र हूंदो हो। हिन केतिरा ई हीला हलाया, लेकिन क़ादिर खे जेको करणो हूंदो उहो ई थींदो। ॻाल्हि था कनि त हिन खे हिकु नजूमी अॻकथी करी ॿुधायो त तोखे न्याणी जी औलाद थींदी, लेकिन उन जी शादी हिकु मुसलमान सां थींदी। जीअं ई त हीउ हिकु ब्राह्मण हो, तंहिं करे हू मुसलमान त छा हिंदुनि खे बि पाण जहिड़ो न पियो सम्झे। ख़ुदा जी कुदरत जो नजूमी जे चवण मुताबिक़ अटकल 2 सालनि खां पोइ नाउन खे हिकु छोकिरी ॼाई जेका तमामु सुहिणी ऐं हसीन हुई। जंहिं बि खेसि ॾिठो थे सो संदसि ख़ूबसूरती ऐं हुस्न खां हैरान थी वियो थे। ॿिए ॾींहुं नाउ पंहिंजे हिकु दोस्त खे घुरायो ऐं उन खे चयाईं, तोखे ख़बर आहे त मूंखे घणे वक़्त खां पोइ न्याणी ॼाई आहे, जेका एतिरे क़दुरु ख़ूबसूरत आहे जो अकुलु हैरान आहे। पर आउं डिॼां थो त उहा 13 सालनि में इश्क कंदी ऐं नजूमियुनि जे चवण मुताबिक़ हू हिकु मुसलमान सां शादी कंदी। पोइ थोरो सोची चयाईं, मूंखे नजूमी चयो त उन्हीअ नहुसत खां बचण जो रुॻो हिकु ई तरीक़ो आहे त हिन खे हिकदमि घुटो ॾेई मारे छॾिजे। उहो चई नाउ वज़ीर कुझु देरि माठ में रहियो ऐं वरी चयाईं त हिकदमि जल्लाद खे सॾायो, हिन खे चओ ससई खे क़तल करे छॾे, छाकाणि त आउं दुनिया में पंहिंजी बदनामी ॾिसी नथो सघां। संदसि दोस्त खेसि झलियो, लेकिन ही न मुड़ियो। जॾहिं हिन जी ज़ाल उहो ॿुधो त संदसि मुड़ुसु पंहिंजे न्याणीअ खे नजूमियुनि जे चवण ते क़तल कराइण जो इरादो रखे थो त खेसि ॾाढो ॾुख थियो ऐं दिलि झली। हिन खे अर्ज़ु कयईं, हुज़ूर, कंहिंखे बेगुनाह क़तल करणु तमामु वॾो गुनाह आहे, जंहिं लाइ का बि बख़्शिश नथी थी सघे। इहा ॻाल्हि ख़ुदा जे नाराज़गी जो सबबु थींदी आहे ऐं ख़ुदा खे नाराज़ करणु माना पंहिंजो पाण खे तबाही में विझणु। वरी चयाईं, हुज़ूर, अव्हीं जेके चाहियो सो करे सघो था, पर आउं अव्हांखे हिकु सलाह ॾियां। अव्हीं गौर सां ॿुधो ऐं उन ते जेकॾहिं इहा अमल करण जे लाइक़ु हुजे त उन ते ज़रूरु अमल करणु घुरिजे। मुंहिंजी सलाह इहा आहे त हिकु वाढे खे सॾाए उन खां हिकु अहिड़ी संदूक ठाहिराइजे जंहिं में 7 खाना हुजनि। उन्हनि मां 6 खाननि में हीरा ऐं जवाहरात रखिया वञनि ऐं 7 खाने में ससई खे सुम्हारियो वञे ऐं उन संदूक में पंहिंजो पतो लिखी उन खे बि लिकाए छॾिजे। पोइ उन खे तालो हणी बंदि कजे ऐं उन खां पोइ उहा दरिया में लोढ़े छॾिजे। नाउ वज़ीर पंहिंजे ज़ाल जी इहा ॻाल्हि ॿुधी चयो त तुंहिंजी ॻाल्हि मूंखे दिलि सां लॻी। उन करे हुकुम ॾिनई त हिकदमि वाढे खे घुरायो वञे ऐं उन खां अहिड़ी संदूक तयारु कराई वञे। तंहिंखां पोइ हिकु वॾे संदूक ठाही वई ऐं उन में 7 खाना ठाहिया विया। हिन संदूक मिलंदे ई उन जे 6 खाननि में दौलत विधी ऐं 7 खाने में छोकिरी खे सुम्हारियो ऐं हिकु कागज़ ते पंहिंजो पतो लिखी उन खे तावीज़ ठाहे उन जे ॻीची में विझी छॾियो ऐं उन खां पोइ उन संदूक खे बंदि करे उन खे तालो हणी छॾियईं। मासूम न्याणी जे साह खणण लाइ पेतीअ में मथे पासे खां सोराख़ कया विया। उन खां पोइ हिन पंहिंजे नौकरनि खां संदूक खणाई ऐं उहा खणी दरिया ॾांहुं हलियो ऐं थोरी देरि खां पोइ अची दरिया जे किनारे ते पहुतो ऐं पंहिंजे हथनि सां उहा पेती दरिया में लोढ़े छॾियईं। जंहिं वक़्तु नाउ वज़ीर उहा संदूक दरिया में लोढ़ी, उन वक़्तु संदसि अखियुनि मां लुढ़क वही रहिया हुआ, छो त नेठि हूअ पीउ हो पर मजबूर हो।
छो त नजूमिन खेसि जेका ॻाल्हि ॿुधाई हुई तंहिंखे हिकु वज़ीर ऐं ब्राह्मण जी हैसियत में हू कंहिं बि हालत में बर्दाश्त करे न थे सघियो। उहा संदूक पाणी में तरंदे तरंदे अची हिकु अहिड़ी जाइ ते निकिती जिते मोहम्मद नाले हिकु खटई दरिया जे किनारे ते कपिड़ा धोई रहियो हो। खेसि को बि औलाद न हुई, उन्ही करे ॾुखियल हो। ओचितो संदसि नज़र वञी संदूक ते पई। हिन दिलि में सोचियो त ज़रूर उन्ही में का दौलत हूंदी। उन्ही करे हिन हिकदमि दरिया में टिप ॾिनो ऐं तरंदे वञी संदूक खे झलियाईं ऐं उनखे गिहले दरिया मां ॿाहिरि कढी आयो ऐं उहो ॿीं पहर जो हो। वक़्तु ॿीं पहर जो हो ऐं घणे गर्मी हुई, उन्ही करे दरिया जे किनारे ते हिन खां सवाइ ॿियो को बि न हो। हिन दिलि में सोचियो त संदूक खे घर वञी खोलियां त जीअं कंहिंखे उन्ही राज़ जी ख़बर न पवे। उहो सोची हिन संदूक खे मथे ते रखी ऐं तकिड़ो अची घर पहुतो। जॾहिं संदूक खणी घर पहुतो त हिन पंहिंजी ज़ाल खे चयो त ख़ुदा असांजे हाल ते रहम कयो आहे ऐं मूं खे दरिया मां ही संदूक हथ आई आहे। ज़ाल अॻिते अची संदसि मथे त संदूक लाथी ऐं पोइ ॿिन्ही गॾिजी संदूक जो तालो भॻो ऐं उनखे खोलियो त उहो ॾिसी हैरान थी विया त उन जे 6 खाननि में दौलत भरियल हुई ऐं 7 खाने में हिकु नंढड़ी नाज़ुक ऐं मासूम छोकिरी सुतल हुई, जंहिंजे हुस्न खां चंड बि शर्माइजी वञे। उहो ॾिसी ज़ाल चयो, ख़ुदा जो शुक्र आहे जंहिं असांखे दौलत बि ॾिनी आहे ऐं औलाद बि। मुड़ुसु चयो, हाणे असीं पंहिंजी हयाती जा बाक़ी ॾींहं सुख ऐं आराम सां गुज़ारींदासीं। तंहिंखां पोइ हिननि ॿिन्ही उन जो नालो ससई रखियो, जंहिंजो नालो चंड आहे। उन खां पोइ ॿई ज़ाल मुड़ुसु ससई खे प्यारु करणु लॻा ऐं अहिड़ी तरह ससई हिकु धोबी जे घर में निपजणु लॻी। जॾहिं ससई ॻाल्हाइण जहिड़ी थी त संदसि ॻाल्हियूं एतिरियूं वणंदड़ हूंदियूं हुयूं जो मोहम्मद खटी ऐं संदसि ज़ाल ॿुधी पिया ख़ुशि थींदा हुआ। ससई जॾहिं समझदार थी त हिन हर इल्मु हासिलु कयो ऐं क़ुर शरीफ़ बि पढ़ी वरितई। मतिलबु त अहिड़ी तरह ससई हिकु मुस्लमान खटीअ जे घर में निपजी वॾी थी। जॾहिं ससई जवान थी त हिकु राति ख़्वाब में पंहिंजे महबूब खे ॾिठई, जंहिंजे करे पिणसि महल मां कढी दरिया जे हवाले कयो वियो हो। हिन ख़्वाब में मकरान जे शहज़ादे खे ॾिठो, जंहिं साणसि वाइदो कयो हो त हू साणसि मिलण लाइ ज़रूरु ईंदो। उन्हीअ महिल ससई जी अखि खुली पई। खेसि पंहिंजो उहो हसीन ख़्वाब चङी तरह यादि हो ऐं संदसि दिलि मां इश्क जे तीर आर पार थी चुको हो। हिन जॾहिं खां ख़्वाब में पुन्नू खे ॾिठो हो, उन ॾींहुं थियण खां पोइ हिन पंहिंजे हिकु जेॾियुनि ऐं सरतियुनि खे ॿुधायो त राति मूं हिकु ख़्वाब ॾिठो आहे, जंहिंमें मूं पंहिंजे महबूब खे ॾिठो आहे ऐं मूं साणसि वाइदो कयो आहे त आउं सॼी हयाती संदसि थी रहंदसि। वरी चयईं, ही जिस्म हाणे फ़क़ति मिटी आहे, बाक़ी मुंहिंजो रूह पुन्नू पाण सां खणी वियो आहे। वरी सहेलियुनि खे ॿुधाइण लॻी त मुंहिंजो महबूब चंड खां वधीक हसीन आहे ऐं हू मूंसां मिलण लाइ हिकु भेरो हिते ज़रूरु ईंदो ऐं मूंखे ॾिसंदो त हैरान थी वेंदो। जॾहिं सहेलियुनि ससई जे वातां उहे ॻाल्हियूं ॿुधियूं त हिननि चयो, ससई ख़्वाब वहम हूंदा आहिनि ऐं उन्हनि ते यकीन करणु बेकार आहे। उन ते ससई पंहिंजे सहेलियुनि खे जवाबु ॾिनो त भेनरूं, इहो ख़्वाब न आहे, उहो कूड़ न आहे, पर हक़ीक़त आहे। मूं पंहिंजे पुन्नूअ खे ॾिठो आहे, जेको हिकु न हिकु ॾींहुं मूं वटि ज़रूरु ईंदो ऐं आउं संदसि दीदारु कंदसि। उन वक़्तु अव्हां खे ख़बर पवंदी त उहा कूड़ न बल्कि हक़ीक़त आहे। मतिलबु त ससई जेका हाणे पूरी तरह औरत बणिजी चुकी हुई, सा एतिरी त हसीन ऐं ख़ूबसूरत हुई जो संदसि हुस्न जी आक परे परे ताईं पखिड़िजी वई हुई। हालांकि हू हिकु वज़ीर जे घर में ॼाई हुई, पर हालतनि खेसि हिकु खटईअ जे घर में आणे पहुचायो हो, जिते हू जवान थी। संदसि हुस्न ऐं जवानी ॾिसी केतिरा ई माण्हू पंहिंजे पुटनि लाइ संग घुरण वास्ते मोहम्मद खटी वटि आया ऐं हर हिकु जी उहा ख़्वाहिश हुई त ससई संदसि घर जो सींगार बणिजे। किन माण्हुनि खटीअ खे उहा बि सलाह ॾिनी त हाणे ससई जवान थी वई आहे ऐं जवान धीअ घणो वक़्तु घर में वेहारणु चङी ॻाल्हि कान्हे। उन्हीअ करे जेतिरो जल्द थी सघे हू ससई जी शादी करे छॾे। किन वरी चयसि त अजायो देर मां कहिड़ो फ़ाइदो, पंहिंजे बिरादरी में को
चङो ऐं लाइक़ु छोकिरो ॾिसी ससई खे परणाए छॾ। जॾहिं मोहम्मद खट्टी केतिरा ई भेरा माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हिकु ॾींहुं हिन ससई खे प्यार मां पाण वटि सॼो ऐं संदसि मथे ते हथ फेरींदे खेसि दुआऊं ॾियणु लॻो ऐं ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में खेसि सम्झाइणु लॻो त धीउ, हिन जहान में जेको बि आयो आहे उनखे हिकु न हिकु ॾींहुं हीउ जहान छॾिणो आहे। हिन जहान में का बि शइ अहिड़ी नाहे जेका बाक़ी रहे। धीउ, तोखे ख़बर आहे त हाणे आउं पोड़ो थी चुको आहियां ऐं ख़बर नाहे त केतिरा ॾींहं जीअरो हुजां। ख़्यालु अथमि त पंहिंजे हयाती में ई तुंहिंजो बार लाहियां। पंहिंजे बिरादरी में केतिरा ई छोकिरा लाइक़ आहिनि जिन लाइ तुंहिंजो संग घुरियो पियो वञे। तुंहिंजो कहिड़ो ख़्यालु आहे? जॾहिं ससई मोहम्मद खट्टीअ खां अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधियूं जंहिंखे पंहिंजो पीउ सम्झंदी हुई त हू ख़ामोश रही। पर पीउ जे ज़ोर भरण ते ॿुधायई त बाबा, मूं कंहिं सां साथ ॾियण जो वाइदो कयो आहे। उन खां सवाइ ॿिए कंहिं सां शादी न कंदसि। जॾहिं मोहम्मद खट्टी उहो ॿुधो त पुछियईं, धीउ, मूंखे बि कुझु ॿुधा त उहो केरु आहे जंहिंसां तूं वाइदो कयो आहे? उन ते ससई खेसि ख़्वाब वारी ॻाल्हि ॿुधाई जंहिंमें हिन पुन्नूअ सां साथ ॾियण जो वाइदो कयो हो। खट्टीअ चयो, धीउ, ख़्वाब जी ॻाल्हियुनि ते यकीन करणु न खपे। उहो वहम हूंदो आहे ऐं उन जो हक़ीक़त सां को बि वास्तो न हूंदो आहे। इहा ॻाल्हि खट्टीअ जे ज़ाल बि ॿुधी रही हुई। तंहिं ससई खे सम्झाईंदे चयो, धीउ, तुंहिंजे शादी करणु असांजो फ़र्ज़ु आहे। हूअं बि माउ पीउ जो फ़र्ज़ु आहे त हू जेतिरो जल्द थी सघे पंहिंजे औलाद जे फ़र्ज़ खे पूरो करे छॾे। वरी ससई खे चवणु लॻी, पीउ जो चयो मञणु औलाद जो फ़र्ज़ु आहे। ॾिस, तोखे तुंहिंजे पीउ केॾे नाज़ ऐं प्यार सां पालियो आहे। उन्ही करे तोखे संदसि ॻाल्हि टारणु न घुरिजे ऐं न ई पीउ जे साम्हूं अहिड़ियूं ॻाल्हियूं करणु घुरिजनि। उन ते ससई चयो, अम्मा, आउं शादी कान कंदसि। मूं कंहिंसां सॼी हयाती साथ ॾियण जो वाइदो कयो आहे। जॾहिं माउ उहो ॿुधो त हिन ससई खे सम्झाईंदे चयो, ससई, तूं इश्क जूं ॻाल्हियूं छॾे ॾे। ख़बर नाहे त उन जो अंजाम कहिड़ो थिए। जॾहिं ससई उहो ॿुधो त माउ खे चयईं, अम्मा, मूंखे छो थी डेॼारीं? तोखे ख़बर त आहे जेके इश्क कंदा आहिनि से अंजाम खां न आहिनि डिॼंदा। जॾहिं ससई कंहिं बि हालत में राज़ी न थी त माणस संदसि सभिनी सहेलियुनि खे सॾायो ऐं खेनि चयईं, अवीं ससई खे सम्झायो त हू इश्क खां बाज़ अचे ऐं उते शादी करे जिते संदसि माउ पीउ राज़ी आहिनि। ससई जे सहेलियुनि साणसि वाइदो कयो त उहे ससई खे सम्झाइण जी पूरी कोशिशि कंदियूं। हिकु ॾींहुं सभई सहेलियूं खेसि हिकु हंधि वठी वियूं ऐं खेसि सम्झाइण जी कोशिशि करणु लॻियूं त ससई, इश्क खां परे रह, छो त तुंहिंजो ई हुस्न आरज़ी आहे जेको हिकु न हिकु ॾींहुं फनाह थी वेंदो। उन करे उन्हीअ ते गुरूर करणु न घुरिजे। उन ते ससई चयो, तव्हांखे कहिड़ी ख़बर त इश्क खां सवाइ ज़िंदगी हराम आहे? तव्हीं छा बि करियो, मूंखे उन ॻाल्हि खां फ़र्क़ु नथो पवे। उन दौर में केच मकरान सिंध जे सरहद ते हो। आरीजाम नाले हिकु बलोच सरदार रहंदो हो। आरीजाम खे कुझु मोरखनि जा मोट में बेशुमार कयो आहे जंहिंजो नालो डूरान ताईं पखिड़ियल हो। आरीजाम खे 5 पुट हुआ जंहिंजा नाला ही आहिनि, होतू, नोतू, चनो, निकरो ऐं पुन्नू। आरीजाम जे पुटनि में पुन्नू हिकु ख़ूबसूरत ऐं हसीन हो। हेॾां ससई जे हुस्न जी हाक काफ़िलनि जे अच वञ सबबु केच मकरान ताईं पहुची चुकी हुई। इहा तारीफ़ पुन्नूअ जे बि कननि ते पई हुई। हिकु दफ़े छा थियो जो बंबोर जो हिकु सौदागर ॿाॿेही नाले सौदागर सौदो कंदे केच मकरान में पहुतो। उहा ख़बर पुन्नूअ खे पई। हिन उन्हीअ सौदागर खे चयो त, हे सौदागर, तूं बंबोर त ज़रूरु ईंदो वेंदो हूंदो आहीं। जॾहिं बंबोर वञी त हिकु कमु ज़रूरु कजांइ। मूंखे पैगाम वसीले ज़रूरु ॿुधाइजांइ त
वाकई ससई एडी खूबसूरत है जंहिंजे हुसन जी हाक मुल्का मुल्क मशहूर थी वई आहे। बाबे सणस वाइदो कयो जॾहिं बंबोर में पहुतो त हिन ससई सां मुलाक़ात कई ऐं बाबे ई साणस पुन्नूअ जी तारीफ़ कई ऐं पुन्नूअ जे हुसन ऐं खूबसूरती जी वाखाण कई। तंहिंखां पोइ ससई जे दिल में पुन्नू लाइ मोहबत ऐं हकीर अञा बि वधी वई ऐं हीअ उथंदे वेहंदे सुम्हंदे ऐं घुमंदे पुन्नूअ खे पसारींदी हुई। आयल वियल काफ़िलनि खां पुछा गाछा कंदी हुई त मुंहिंजे पुन्नूअ जी तव्हांखे पतो त न आहे। हेॾां ॿाही सौदागर पंहिंजे हिकु ॿियो कासिद पुन्नू ॾांहुं मोकिलियो जंहिं पुन्नूअ खे ससई जी खूबसूरती ऐं हुसन जी समूरी हक़ीक़त ॿुधाई। होॾां हिकु ॾींहुं हिकु काफ़िलो केच मकरान खां बंबोर में आयो। उन काफ़िले में केतिरा माण्हू शामिल हुआ। हू जॾहिं बंबोर में पहुता त बंबोर जे बाग़ में थक भञनि जे ख़्याल खां तरसिया। जॾहिं ससई ॿुधो त मकरान मां ई काफ़िलो आयल आहे त हू पंहिंजे घरां निकिरी काफ़िले वारनि वटि पहुती, छो त खेसि ख़बर हुई त उहो काफ़िलो पुन्नूअ जे मुल्क खां आयो आहे। जॾहिं ससई उते पहुती त हिन काफ़िले वारनि खां पुछो त छा अव्हीं पुन्नूअ जे वतन खां आया आहियो? हुननि चयो जे हाओ, हू मकरान जो शहज़ादो आहे ऐं असीं सभु संदसि नौकर आहियूं। ससई जॾहिं उहो ॿुधो त उहे सभु पुन्नूअ जा नौकर आहिनि त हू डोड़ींदी घर ॾांहुं आई ऐं पंहिंजे माउ खे चयईं त अम्मा, पुन्नूअ जे शहर खां उन जा नौकर आया आहिनि, तूं उन्हनि जे खाधे पीते जो बंदोबस्त कर। माउ खे ससई सां तमामु घणी दिलि हूंदी हुई, उन करे हू पंहिंजे धीउ जो चयो टारे न सघी ऐं हुन हिकदमि काफ़िले वारनि लाइ खाधे पीते जो बंदोबस्त कयो ऐं अहिड़ी तरह उन्हनि जी वॾी दावत कई वई। ससई काफ़िले जे सरदारनि खे उहे सभु ॻाल्हियूं ॿुधायूं जेके हिन पंहिंजे खटीअ पीउ खे ॿुधायूं हुयूं। हिन ॿुधायो त हू खेसि हिकु संदूक में पियल मिली जंहिं में संदसि हक़ीक़त पीउ जो पतो बि लिखियल हो, जेको तावीज़ जे शिकल में संदसि ॻिची में पियल हो, जंहिं मां ख़बर पए थी त हू वज़ीर जी धीउ आहे, जंहिं खेसि रुॻो उन करे दरिया में लोड़े छॾियो हो त हू जवान थी मुसलमान सां शादी कंदी ऐं अहिड़ी तरह मोहम्मद खटीअ खेसि उन करे निपायो हो जो खेसि को बि औलाद न हो। हिन ॿुधायईं त मूं ख़्वाब में पुन्नूअ खे ॾिठो हो जेको साथ निभाईंदो ऐं मूं लाइ जीअंदो ऐं मूं लाइ मरंदो, ऐं जॾहिं मूं पुन्नूअ खे ख़्वाब में ॾिठो आहे उन वक़्त खां आउं पाण खे संदसि अमानत सम्झां थी। उन खां पोइ हिन हिकु ख़त काफ़िले जे सरदारनि खे ॾिनो ऐं चयईं त हीउ ख़त पुन्नूअ खे ॾिजां। उन ख़त में ससई लिखियो त तुंहिंजे इश्क मूंखे दुनिया खां बेज़ार करे छॾियो आहे ऐं आउं हर वक़्तु तुंहिंजे जुदाई में जली रही आहियां। माण्हू मूंखे मेहणा ॾेई रहिया आहिनि। तुंहिंजे इश्क मूंखे वज़ीर जे घर मां कढी हिकु खटीअ जे अङण आंदो आहे। जॾहिं खां मूं तोसां मोहबत कई आहे उन वक़्त खां न राति जी ख़बर आहे न ॾींहं जी, ऐं हर घड़ी तोखे सारींदे ऐं यादि कंदे गुज़रे थी। उहो ख़त ॾेई ससई काफ़िले जे सरदार अॻियां हथ ॿधी बीही रही ऐं खेसि चयईं त तूं हीउ ख़त पुन्नूअ खे पहुचाजां, आउं सॼी हयाती तुंहिंजी थोराइती रहंदसि। उन ॻाल्हि पोइ काफ़िले जे सरदारनि काफ़िले समेत उतां रवानो थिया ऐं कुझु वक़्त खां पोइ हू बंबोर मां निकिरी मकरान ॾांहुं रवाना थी वियो। जॾहिं उहो काफ़िलो मकरान पहुतो त काफ़िले जे सरदार जंहिंजो नालो बहलोल हो तंहिं पुन्नूअ वटि वञी उहो ख़त खेसि ॾिनो ऐं सॼी ॻाल्हि सरपरस्ती करे ॿुधायईं त ससई तोखे ख़्वाब में ॾिठो आहे ऐं उन वक़्त खां तो लाइ वाॼाई रही आहे। तुंहिंजी मोहबत में संदसि हालत हीणी आहे, जेकॾहिं तूं खेसि न मिलंदे त हू तो लाइ रोई रोई मरी वेंदी। इहा ॻाल्हि ॿुधी हिन पुन्नू अॻियां ससई जी ॾाढी साराह कई ऐं चयईं त शहज़ादा, संदसि हुसन जी कहिड़ी साराह करियां, संदसि ससूअ जी साराह करणु सिज खे आईनो ॾेखारणु बराबरि आहे। यकीन कर शहज़ादा, जेकॾहिं तो खेसि न ॾिठो त कुझु बि न ॾिठो। तूं हिकु भेरो ज़रूरु ओॾां वञी साणसि मुलाक़ात कर, जेका तुंहिंजे अचण जी आस रखी वेठी आहे। उन खां पोइ हिन खेसि ससई जो उहो ख़त ॾिनो जेको
पंहिंजे महबूब जे मोहबत भरियो ख़त पढ़ियो त खेसि यादि आयो त हिन बि ख्वाब में उन्हीअ हसीन शहज़ादी जो दीदार कयो हो, पर खेसि उहा ख़बर न हुई त उहा ससई आहे। जॾहिं हिन ख़त पढ़ी पूरो कयो त खेसि पंहिंजे ख्वाब जी तामीर नज़र आई। संदसि अखियुनि मां ॻोढ़ा किरी पिया ऐं मथसि अहिड़ो असरु थियो जो बेहोश थी किरी पियो। जॾहिं होश में आयो त सौदागर जे ख़्वाहिशमंद कंदे चयईं त बहोल आऊं पाण उन्हीअ हसीन शहज़ादी जे इश्क में बेहाल आहियां। आऊं ज़रूरु होॾां वेंदसि ऐं वञी पंहिंजे महबूब खे ॾिसंदसि, पर तोखे मूं सां गॾु हलणो पवंदो, छो त आऊं रस्ते खां वाक़ुफ़ नाहियां। वचन कर त तूं मूं सां ज़रूरु हलंदे, छो त ससई खां सवाइ मुंहिंजो अकेलो रहणु हाणे बेकार आहे। उहा ॻाल्हि ॿुधी बहोल चयो त शहज़ादा, जेकॾहिं तोखे ससई सां वाक़ई मोहबत आहे त तूं दरबार में वञी पंहिंजे पीउ खां होॾां वञण जी इजाज़त वठि। तोखे हिमत खां कमु वठणु घुरिजे। जेकॾहिं तूं साबित क़दम रहीं त ज़रूरु पंहिंजे मक़सद माणींदे। हाणे शहज़ादे ते ससई जी मोहबत पूरी तरह ग़ालिब अची चुकी हुई। हू ॼण चरियो थी चुको हो ऐं ससई संदसि दिलि ऐं दिमाग़ ते पूरी तरह छांइजी चुकी हुई। हिन हर वक़्त ते ससई सां मुलाक़ात करण ते घुरी, पर उन मुलाक़ात लाइ खेसि पीउ खां इजाज़त वठणु ज़रूरी हुई। हिकु ॾींहुं पुन्नूअ जे दोस्तनि खेसि परेशान ॾिठो त खेसि पुछियईं त ए शहज़ादा, तुंहिंजो हीउ हाल छो थियो आहे? तुंहिंजो रंग ज़र्द थी वियो आहे, जिस्म सुकी रहियो आहे, नेठि उन्हीअ जो कहिड़ो सबबु आहे? जेका ॻाल्हि हुजे असांखे सच सच ॿुधा। थी सघे थो त असीं तुंहिंजे का मदद करियूं। पर शहज़ादे खेनि को बि जवाबु न ॾिनो त वरी चयऊंसि त शहज़ादा, असां तोखे कॾहिं बि अहिड़ो ॾुखियल न ॾिठो आहे जहिड़ो कुझु वक़्त खां ॾिसी रहिया आहियूं। ऐं ॿुधा त कहिड़ी ॻाल्हि आहे, तोखे कहिड़ो ॾुख आहे जंहिं जे करे तुंहिंजी अहिड़ी हालत थी वई आहे? जॾहिं दोस्तनि घणो ज़ोर भरियो त पुन्नू खेनि ॿुधाए त मूंखे ससई सां मोहबत आहे, जंहिंखां सवाइ हिकु ॾींहुं बि गुज़ारणु ॾुखियो थी पियो आहे। जेकॾहिं मूंखे ससई न मिली त आऊं जहिड़ो रही न सघंदसि। हू बि मूं सां मोहबत करे थी ऐं मूं लाइ हंजू हारे रही आहे। जेकॾहिं आऊं साणसि मिलण लाइ न वियसि त हूअ रोई रोई मरी वेंदी ऐं आऊं बि जहिड़ो रही न सघंदसि। असीं अज़ल खां ई हिक ॿिए लाइ आहियूं। मतिलबु त पुन्नूअ पंहिंजे दोस्तनि खे दिलि जी समूरी हक़ीक़त ॿुधाई। हिननि संदसि हिमत वधाई ऐं चयो त शहज़ादा, पोइ तोखे पंहिंजे वालिद खां ज़रूरु मोकल वठणु घुरिजे। उन खां पोइ पुन्नूअ पंहिंजे दिलि में पको पेह कयो त हू ससई सां ज़रूरु मुलाक़ात कंदो ऐं जेके बि हालतूं थियूं तन खे मुंहुं ॾींदो। उन ॾींहं में इतफ़ाक़ सां केच मकरान में ॾुकार अची मुंहुं कढियो, जंहिं करे भंभोर मां अनाज ख़रीद करण लाइ हिकु सिफ़ारत मोकिलण जो फ़ैसिलो कयो वियो ऐं काफ़िले जे सरदार केच जे राजा आरीजाम जे पुटु पुन्नूअ खे पाण सां गॾु वठी वञण जो सोचियो त जीअं शहज़ादे जी करे अनाज जो अघ में रिआयत मिली सघे। हिन पुन्नूअ सां उहा ॻाल्हि कई त हिकदमि राज़ी थी वियो ऐं हिन पंहिंजे पीउ खां काफ़िले सां गॾु भंभोर वञण जी इजाज़त घुरी। जॾहिं पीउ खां इजाज़त घुरियईं त हिन चयो त तूं मुंहिंजे अखियुनि जो नूर आहीं ऐं तोखे कॾहिं बि हिकु पल बि पाण खां धार न कयो अथमि। जेकॾहिं ख़ुदा न करे तोखे कुझु थियो त आऊं छा कंदसि? जॾहिं पुन्नू ॾिठो त संदसि पीउ थोरो रज़ामंद थियो आहे त हथ ॿधी अर्ज़ु कयईं त बाबा हुज़ूर, मूंखे वञण जी इजाज़त ॾियो, आऊं जल्द मोटी ईंदसि। जॾहिं आरीजाम महसूसु कयो त हाणे पुन्नूअ खे इजाज़त ॾियण खां सवाइ का वाट नाहे, त चयो त जेकॾहिं तोखे मूंखे जुदाई ॾियणी आहे ऐं भंभोर वञणो आहे त आऊं तोखे इजाज़त ॾियां थो, पर यादि रख त उते वञी मूंखे विसारजां न ऐं जल्द वापसि मोटण जी कजां। अहिड़ी तरह पुन्नूअ पीउ खां मोकलाए सफ़र जी तयारी कई ऐं नेठि काफ़िले सां गॾु अची भंभोर में पहुतो। होॾां ससई संदसि इंतज़ार में बेक़रार हुई ऐं हिन जूं अखियूं पुन्नूअ जो इंतज़ारु करे रहियूं हुयूं। संदसि रातियुनि जूं निंडूं हराम थी चुकियूं हुयूं ऐं ॾींहं जो
को बि आराम न होसि। हू अक्सर उहो सोचींदी रहंदी हुई त अलाए जे बहोल सौदागर संदसि पैगाम पुन्नूअ खे पहुचायो या न। हिकु ॾींहुं संदसि सहेलियुनि वरी ससई खे चयो त तूं अजायो पंहिंजी ज़िंदगी तबाह करी पई। हुन त तुंहिंजे नियापे पहुचण खां पोइ बि तुंहिंजी का सार न लधी आहे ऐं न ई वरी को ख़त जो जवाब मोकिलियो अथसि। ससई जॾहिं पंहिंजे सहेलियुनि जा उहे ताना ॿुधा त उन्हनि खे चयईं, अमी अजायो थियूं, मूंखे मेणा ॾियो। मूंखे पक आहे त पुन्नू हिकु ॾींहुं पाण ई अची मूं सां मिलंदो। हुन मूं सां मिलण जो वाइदो कयो आहे। हू मूंखे हरगिज़ धोखो न ॾींदो। जहिड़ी तरह आउं हुन लाइ बेचैन आहियां, हू बि हुते बेआराम हूंदो। जॾहिं सहेलियुनि उहो मैसेज जो आफ़त लहणी नाहे त पचरी नथी छॾी। हू मकरनि जो शहज़ादो आहे। हुन वटि त तो जहिड़ियूं केतिरियूं ई बानियूं हूंदियूं, पोइ हू उन्हनि खे छॾे हिते तो वटि कीअं ईंदो। ससई बेज़ार थी चयो, अवी अजायो मूंखे परेशान छो थियूं करियो। मुंहिंजे दिलि थी चवे त हू मकरान मां हेॾां अची रहियो आहे ऐं जल्द अची मूं सां मिलंदो। पोइ तव्हीं पंहिंजे अखियुनि सां ॾिसजो त मूं सच थे चयो या न। जॾहिं सहेलियूं पाण में उहे ॻाल्हियूं करे रवानियूं थियूं त शाम जो ससई जे हिकु सहेली अची खेसि इतला ॾिनी त पुन्नू आयो आहे ऐं हू लिकी बाग़ में इंतज़ारु पियो करे। सहेली जे वातां उहो ॿुधी ससई खेसि चयो, ॾिस मूं तोखे चयो हो त हू ज़रूरु ईंदो। ईअं चई तिखी विख हलंदे अची लिखी बाग़ में पहुती, जिते पुन्नू संदसि अचण जो इंतज़ारु करे रहियो हो। जॾहिं हिन पुन्नू खे ॾिठो त हैरत मां खेसि ॾिसंदी रही। संदसि जवा ख्वाबनि जो शहज़ादो हक़ीक़त बणिजी चुको हो, संदसि साम्हूं अची बीठो हो। होॾां वरी पुन्नू जॾहिं ससई खे ॾिठो त हैरत मां ॼण भित बणिजी वियो आहे। गिच देर ताईं ॿई अहिड़ी तरह हिक ॿिए खे ॾिसंदा रहिया। जॾहिं होश संभालियऊं त हिक ॿिए खे सलाम कयूं ऐं पोइ भलीकार कयूं। हिन खां अॻु ससई जे दिलि में पुन्नू जी जेका बाहि दुखी रही हुई, उन संदसि वेहण वीह करे छॾियो हो। साॻी हालत पुन्नू जी बि हुई। ससई पंहिंजे अंदर जा अहवाल साक़ीअ सां ओरण लॻी। संदसि अंग अंग में पुन्नूअ जे बरह जी बाहि लॻी चुकी हुई। साक़ी ससई जे इहा हालत ॾिठी त उहा खेसि दम दिलासा ॾियण लॻो हो ऐं खेसि आसन उमीदनि ते जीआरण लॻो हो। आख़िर उहो तय थियो त ससई पुन्नूअ सिवाइ जेरी न रही सघंदी। आख़िर उहो तय थियो त ॿाॿेही सौदागर ससई जो पीउ माउ सां उहा ॻाल्हि करे त पुन्नू ऐं ससई जी पाण में शादी कराई वञे। थियो बि ईअं। हिकु ॾींहुं ॿाॿेही मौक़ियो वठी ससई जे माउ पीउ सां ॻाल्हि छेड़ी चयो त केच मकरान जो ख़ूबसूरत सौदागर बंबोर में पहुतल आहे। ससई सां संदसि शादी कराई वञे त ॾाढी सुखी ज़िंदगी गुज़ारींदी। ससई जे पीउ पुन्नूअ जे ज़ात बाबति पुछियो त सौदागर ज़ात कहिड़ी आहे। ॿाॿेही खांसि पुन्नूअ जी असलियत लिकाए ससई जे पीउ खे ॿुधाए त सौदागर धोबी जी औलाद ऐं धोबी आहे। ससई जो पीउ ईअं करण लाइ राज़ी थी वियो ऐं हिन पुन्नूअ खे पंहिंजे जाइ ते घुरायो ऐं पंहिंजे रज़ामंदीअ खां आगाही ॾेई खेसि चयईं त कुझु ॾींहं मूं सां धोबीअ घाट ते कमु कर। मोहम्मद खटीअ खेसि कपिड़ा साबुण ऐं धोइण जो ॿियो सामान ॾिनो। पुन्नूअ दरिया जे कप ॾांहुं रवानो थियो ऐं अची कपिड़नि खे वरितईं। सभिनी कपिड़नि खे फाड़े ऐं ॻारे विधईं। ज़ाहिर आहे केच मकरान जो शहज़ादो हो, को धोबी त कोन हो। फाटल कपिड़ा ॾिसी परेशान थी वियो। एतिरे में ससई वटसि आई ऐं खेसि दिलिजाए ॾिनई ऐं तदबीर बि ॿुधायईं त हर हिकु जोड़े जे खीसे में हिकु हिकु सोनी महर विझी छॾ त मालिक शिकायत न कंदा, वेतर ख़ुशि थींदा। हिन ईअं ई कयो। मोहम्मद खटीअ वटि का शिकायत कोन आई। वेतर संदसि गिराकी वधी वई। हू ससई ऐं पुन्नूअ जी शादी लाइ रज़ामंद थी वियो। वॾे धाम धूम सां संदसि शादी थी। पुन्नूअ जो भाउ चनू उन शादी मां
राज़ी न हो ऐं न शरीक थियो ऐं केच मकरान जो शहज़ादो हिकु धोबीअ जे धीअ सां शादी थो करे गुस्से में पंहिंजा माण्हू वठी वञी केच मकरान पहुतो। जॾहिं आरी जाम उहा ख़बर ॿुधी त तपी बाहि थी वियो ऐं मकरान में 3 ॾींहं सोग मल्हायो वियो। नेठि आरी जाम पंहिंजे पुटनि चनू, होतू ऐं नोतू खे हिकदमि हुकुम ॾिनो त उठनि ते सवार थी वञी पुन्नूअ खे केच मकरान मां मोटाए अचो। हू माण्हू साण करे मंज़िलूं तय कंदा अची बंबोर पहुता। ससई ऐं पुन्नू उन्हनि खे ॾिसी ॾाढा ख़ुशि थिया, छो त पुन्नूअ जे भाइरनि ऐं ससई जे ॾेरनि खेनि कूड़ हणी ॿुधाए त उन्हनि जे शादीअ जा केच मकरान में जशन मल्हाया पिया वञनि ऐं आरी जाम ॾाढो ख़ुशि थियो आहे। हिकु राति हिननि टिनी भाइरनि गॾिजी पुन्नूअ ऐं ससई खे सख़्तु नशेदार शइ पियारी, जंहिं करे हू ॿई बेहोश थी विया। आधी राति जो हिननि पुन्नूअ खे ससई खां अलॻि करे खणी हिकु उठ ते सुम्हारे ऐं पंहिंजे तेज़ रफ़्तार उठनि जे काफ़िले खे केच मकरान जो रस्तो वठरायो ऐं डोड़ींदा अची जबल जाॻींदा उठ ते बंबोर खां घणो परे थी विया। ॿिए ॾींहुं देर सां जॾहिं ससई निंड मां सुॼाग थी ऐं पाण खे अकेलो सुतल ॾिठई ऐं पोइ उन वक़्तु हिकु तमामु वॾी दांह कयईं त सॼो ओड़ो पाड़ो अची गॾु थियो। हिन दीवानगी जे आलिम में खेनि असल माजरा ॿुधाए ऐं चयईं त हू पुन्नूअ जे पुठियां डोड़ींदी ऐं लेक लताड़ींदी वेंदी। साकीअ समेत ॿियनि सहेलियुनि ऐं सभिनी ओड़े पाड़े वारनि खेसि ईअं करण खां रोकियो, पर हू कोन मुड़ी ऐं पुन्नूअ जे उठनि जा पेरा खणंदे जबल जाॻींदे थड़ंदी थाॿड़ंदी डोड़ी रही। औरत ज़ात अणॾिठल मंज़िलूं जबलनि जे पंध ऐं अकेली नारी जॾहिं राति पई पोइ त हू थकिजी बेहाल थी वई ऐं किरी पई। भरिसां हिकु बकरार जे झूपड़ी हुई। बकरार खां पुछईं, अदा तो हितां को काफ़िलो वेंदे कोन ॾिठो? बकरार जो अहिड़ी हसीन औरत ॾिठी त हू संदसि ताब सही न सघियो, खेसि ज़बरदस्ती झूपड़ी में वठी आयो ऐं ससई पुन्नूअ खे मदद लाइ पुकारियो। आख़िर बेवस थी पई रब खे ॿाॾाईंदे, ए मालिक महिरबान, मूंखे ज़मीन अंदरि जाइ ॾे, ऐं पुन्नूअ जी अमानत आहियां। हिन कमीणे जे बदनीयती खां बचा ऐं मुंहिंजा रब साईं चयो वञे तो दास्तां क़बूल कई ऐं ज़मीन फाटी पई वरी बंदि थी वई। बाक़ी ससई जी पोतीअ जो पलू ॿाहिरि रहिजी वियो। ॿिए पासे जॾहिं पुन्नूअ नशे मां सुॼाग थियो ऐं पाण खे उठ जे पुठीअ ते जकड़ियल ॾिठईं त भाइरनि खां उन जो सबबु पुछईं। नंढे भाउ, ॿुधाइसि त बाबे जे हुकम मुताबिक़ तोखे केच मकरान वठी था हलूं। उहो ॿुधी हिन उठ तां हेठि टिपो ॾिनो। भाइरनि खेसि पकड़ण जी कोशिश कई, पर हिन मियाण पंहिंजी तलवार कढी भाइरनि खे धमकायो। हू हटी विया। हिन पोइ ते बंबोर तरफ़ मुंहुं कयो ऐं ससई ससई कंदो भॼंदो रहियो। हू उठनि जे पेरनि जे सहारे ते पोइते मोटी रहियो हो। नेठि उते पहुतो जिसे ससई खे धरती पनाह ॾिनी हुई। उते बकरार मौजूदु हो, जेको हाणे ख़ौफ़ खां कुझु आजो थी चुको हो। पुन्नूअ खे पक हुई त ससई जी बि साॻी हालत हूंदी। हिन बकरार खां पुछियो त तो का सुहिणी औरत हितां गुज़रंदे ॾिठी? बकरार खेसि ॿुधायो त कुझु वक़्तु अॻे ख़ूबसूरत औरत हिते आई हुई, पर उनखे ज़मीन गिड़काए वई। हिन ससई जे पोतीअ तरफ़ इशारो कयसि। पुन्नूअ ससई जे पोती सुञाती ऐं दुआ घुरियईं त हे मुंहिंजा मालिक, महिरबानी थी मूंखे बि उन में जाइ ॾे। पुन्नूअ जो अर्ज़ु अॻाणियो। ज़मीन ॿीहर चीरजी पई, जंहिं में पुन्नूअ बि दॿिजी वियो ऐं ईअं ॿई आशिक़ जहिड़े खणी न पर मरण खां पोइ क़यामत ताईं पाण में हिकु थी विया। सो दोस्तो, इहा हुई अॼु जी कहाणी। जेकॾहिं अव्हांखे कहाणी पसंदि जी हुजे त कमेंट, लाइक ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर ज़रूरु कंदा। ऐं दोस्तो, ॿियुनि अहिड़ियुनि कहाणियुनि लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ऑल कंदा। महिरबानी।